संगत छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैर ठीकु आहे। मां तव्हांखे डिटेल में अॼु ॿुधायां थो अबाउट जर्मनी अचण जो तरीक़ो ऐं लैंग्वेज, डिग्री या ऑस बिल्डिंग या बाक़ी ॿी शयूं या फ्यूचर इन जर्मनी इन जनरल। ठीकु आहे। तो जेके तव्हां इंटर पास नौजवान आहियो त तव्हां लॻभॻि 18-19 सालनि जी उमिरि हूंदी आहे तव्हांजी ऐं बिल्कुलु यंग हूंदा। तव्हां वटि तमामु घणो टाइम आहे घणो कुझु करण जे लाइ। जर्मनी में जेका डिग्री बैचलर्स में एडमिशन मिलंदी आहे उहा बेसिकली 13 साल जी एजुकेशन खां पोइ मिलंदी आहे। 12 या इंटर खां पोइ न, 13 साल। त जेकॾहिं तव्हां इंटर खां पोइ अचो था त पोइ तव्हांखे साल जर्मनी में पढ़णो पवंदो, पोइ तव्हां यूनिवर्सिटी में वञी सघंदो। उहो साल जेको आहे चाहे तव्हां लैंग्वेज में पढ़ो या सिंध में कंहिं यूनिवर्सिटी में, उहो साल करे पोइ डिग्री प्रोग्राम जे लाइ तव्हां अची सघो था। ऐं डिग्री प्रोग्राम जे लाइ हर माण्हू एलिजिबल आहे, पर उन में मसइलो इहो आहे त हर माण्हू वटि पैसा न हूंदा आहिनि। सिंध जूं हालतूं तव्हां ॾिसो था त मिस्किन माण्हू हूंदा आहिनि। उन करे अव्हांखे ब्लॉक्ड अकाउंट जी ज़रूरत पवंदी आहे। डिग्री प्रोग्राम या कंहिं मास्टर्स में बि एडमिशन वठण जे लाइ घटि में घटि जेको आहे न 45 लखनि खां वधीक जो ख़र्चु आहे। तो जेकॾहिं उहो आहे त पोइ डिग्री प्रोग्राम सही आहे। जेकॾहिं उहो न आहे त पोइ माण्हू हिन स्टेज ते नंढी उमिरि में या तकड़ी उमिरि में इहो कदम न खणे ऐं कर्ज़ वग़ैरह वठी करे माण्हू डिग्री प्रोग्राम करण लाइ न अचे त बहितर। मां इहो सजेस्ट बिल्कुलु बि न कंदुसि। उनखां पोइ ॿियो जेको तरीक़ो आहे उनखे चइबो आहे ऑस बिल्डिंग। ऑस बिल्डिंग जर्मन गवर्नमेंट जो हिकिड़ो प्रोग्राम आहे जेको काफ़ी सालनि खां इम्प्लीमेंट थियल आहे हिते, जंहिंमें 18 साल खां मथे वारी उमिरि वारा छोकिरा छोकिरियूं या जेके बि आहिनि B1 सर्टिफिकेशन ऐं B2 त माना तमामु बहितरीन या मिनिमम B1 सर्टिफिकेट, जर्मन लैंग्वेज B1 सर्टिफिकेट करण खां पोइ ऑस बिल्डिंग में एडमिशन वठी सघनि था। वीज़ा मिली वेंदो आहे ऐं उहे अचण सां गवर्नमेंट जे इदारनि में तव्हांखे कंहिं बि शहर में रखी सघनि था। न सिर्फ़ु तव्हांखे 3 सालनि जी पढ़ाई, ट्रेनिंग, एजुकेशन ॾींदा, बल्कि तव्हांखे अचण सां ई 1200 यूरो बि मिलंदा। माना 1200 यूरो छा जे लाइ? सम्झो ख़र्च जे लाइ, रिहाइश वग़ैरह अरेंज कयो तव्हां, हुन मां खाधो पीतो या जेके बि शयूं 1200 काफ़ी हूंदा आहिनि। आराम सां हिकु माण्हू रही सघे थो। तो इहो प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में काफ़ी बहितरीन प्रोग्राम आहे ऐं बेसिकली को ख़र्च न आहे। ऐं माण्हू को जेकॾहिं फर्ज़ कयो माना हिकिड़ो पर्टिकुलर केस खणूं था अव्हां जेके 18 साल जा आहियो, इट्स टू अर्ली। सिर्फ़ु को मसइलो ई कोन्हे, तव्हां ॿार आहियो, सफ़ा नंढा आहियो, त तव्हां B1 लैंग्वेज करे या B2 जेकर करे सघो था वेल एंड गुड करे तव्हां अचो ऐं ऑस बिल्डिंग शुरू कयो। उते न रुॻो तव्हांखे पैसा मिलंदा, ट्रेनिंग, एजुकेशन ऐं जीअं जर्मन सोसाइटी में इंटीग्रेट थियण जो मौक़ो मिलंदो। 3 साल जो कोर्स हूंदो आहे। 3 सालनि जे कोर्स में अव्हां हर शइ करे सघो था। उनखां पोइ इंटीग्रेट थी वञी सघो था। PR ऐं नेशनलिटी सॼो सफ़र आहे ऐं को मसइलो ई कोन्हे। खोड़ माण्हू कनि था, शामी, तुर्की, अरबी, इराकी सभु कनि था। बाक़ी जेको असल प्रोग्राम आहे मास्टर्स वारो, उहो त ज़ाहिर आहे मास्टर्स उहो ई माण्हू करे सघे थो जंहिंजी बैचलर थियल हुजे। उनखां पोइ अगेन इन जो बि सम्झो त ख़र्चु आहे 50 लख रुपया, छो जो ब्लॉक्ड अकाउंट खपंदो आहे। सो जर्मनी में एजुकेशन फ्री आहे, पर ब्लॉक्ड अकाउंट खपे थी पई। हाणे चवनि था जर्मन इकोनॉमी इहो फ़ैसिलो ज़ाहिर जेको हिते ऑस बिल्डिंग करणु ईंदो या ग्रेजुएशन करणु ईंदो या मास्टर्स, उहो ज़ाहिर जॉब उनखे मिलंदी 4, 5, 6 सालनि खां पोइ। सो 5 सालनि में जर्मनी ऐं मुस्तक़बिल सूरत हाल उहा छा बीहनि, उन बारे में मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदुसि त जर्मनी हिन वक़्तु दुनिया जी 3 नंबर वॾी इकोनॉमी आहे ऐं ज़ाहिर आहे उन जी इकोनॉमी खे को ख़तरो कोन्हे। इंफ्रास्ट्रक्चर सेट आहे, लिविंग ऑफ लाइफ स्टैंडर्ड बहितरीन आहे, शानदार आहे। दुनिया जे बहितरीन मुल्कनि मां हिकु आहे जर्मनी। मेडिकल फैसिलिटीज़, एजुकेशन, इंफ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री ऐं सभु कुझु। तो मूंखे नथो लॻे त जर्मनी वेठे वेठे ईअं माना डरी पवंदो या फ्यूचर हिते ख़राबु थींदो। नो वे। जर्मनी में सिर्फ़ु उन माण्हू जो फ्यूचर सही नथो थी सघे जंहिंखे लैंग्वेज कोन थी अचे। जेको लैंग्वेज सिखी वियो आहे B2, B1 त ख़ैर ठीकु आहे, पर B2 ऐं C1 जिन लैंग्वेज आहे उनखे जर्मनी में शानदार मौक़ा मिलंदा ईंदड़ केतिरनि सालनि ताईं। को मसइलो ई कोन्हे। जेकर तव्हां PR या नेशनल थियण खां पोइ विद जर्मन पासपोर्ट यू कैन डू एवरीथिंग। काॾे वञी सघो था, काॾे मूव करे सघो था। बहितर अपॉर्चुनिटी जे लाइ हे हिकिड़ो दरवाज़ो आहे उन्हनि नौजवाननि जे लाइ जिन वटि पैसो न आहे, पर B1 सिखी करे जर्मन लैंग्वेज कोर्स करे फ्री में जर्मन अची सघनि था, जर्मनी पहुची सघनि था। इहो पॉसिबल आहे। इन ते तव्हां सोचो, इन ते तव्हां कमु कयो। मुंहिंजे ख़्याल में त पैसा न आहिनि, इट्स ओके, को मसइलो कोन्हे। माण्हू ऑस बिल्डिंग लाइ अचे। ऑस बिल्डिंग छा हूंदो आहे? ऑस बिल्डिंग डिप्लोमा आहे।
ठीकु आहे न। डिप्लोमा पाकिस्तान में या सिंध में 3 साल जो कोर्स थींदो आहे डिप्लोमा, त उहो त हाणे खानापुर आहे, पर हिते उहो कोर्स ई थींदो आहे। ठीकु आहे न। दुनिया में हर माण्हू इंजीनियर न आहे थींदो, हर माण्हू डॉक्टर न आहे थींदो, हर माण्हू सीसीस ऑफिसर न आहे थींदो। ईअं खणी चओ जेको सिस्टम हलाईंदो आहे, जेको कारोबार हलाए थो फैक्ट्री जो या हॉस्पिटल जो या के ऑफिस जो, उहो कमु उन्हनि ऑस बिल्डिंग कंदड़नि जो हूंदो आहे, जेके पाण आम ज़बान में टेक्नीशियन खणी चऊं। टेक्नीशियन हिकिड़ो इंजीनियर हूंदो आहे, ॿियो टेक्नीशियन हूंदो आहे। टेक्नीशियन जेको आहे न उहो हूंदो आहे मतिलबु रियल पावर ऑफ एनीथिंग लाइक इंडस्ट्री आहे या जेको बि। तो उहो टेक्निकल वर्क सिखण जे लाइ जर्मनी में तव्हांखे ऑस बिल्डिंग कराईंदा आहिनि। मतिलबु हिते तव्हां को बि कमु बग़ैर ट्रेनिंग जी ऐं अप्रूवल जे नथा करे सघो। चयो मूंखे फर्ज़ कयो मैकेनिक थींदो, मैकेनिक तव्हां ईअं वेठे दुकान ते कोन थींदव, तव्हांखे उहो मैकेनिक थियण जे लाइ 3 साल पढ़णो पवंदो। उहो मैकेनिक, इलेक्ट्रीशियन, प्लम्बर खां वठी इंजीनियर हुजे, डॉक्टर, माना उहो अॻिते हली करे फिलहाल स्टार्ट जेको आहे उहो ऑस बिल्डिंग थींदो आहे। 3 साल में उहो तव्हां ट्रेनिंग वठो। पाण खे एग्जाम्पल था वठूं, जर्मनी में कारुनि जे करे मशहूर आहे ऑडी, मर्सिडीज़, BMW एंड सो ऑन, तो कार इंडस्ट्री हिते इलाही घणी आहे। कार इंडस्ट्री में एज ए कार मैकेनिक, एज ए ऑटोमेशन मैकेनिक जी तमामु घणी घुर्ज आहे। सो उहो तव्हां ऑस बिल्डिंग करे इहो कमु शुरू करे सघंदा। ॿिया बि खोड़ धंधा सभु, वार ठाहिण जेके नाई हूंदो आहे न, छा चइबो आहे हजम, जो वार ठाहींदा, उन खां वठी इंजीनियर हुजे या नर्स हुजे या होटल मैनेजमेंट हुजे या कार टेक्नीशियन हुजे, प्लम्बर हुजे, ट्रक ड्राइवर हुजे, हर शइ जी ट्रेनिंग थींदी आहे। उन ट्रेनिंग खे ऑस बिल्डिंग चइबो आहे। ट्रेनिंग खां पोइ तव्हांखे जेकॾहिं 3 साल पढ़ाइनि था जर्मनी में, उनमें तव्हां ॿोली बि सिखी वेंदो, तव्हांजी जॉब बि कंफर्म आहे ऐं पहिरें ॾींहं खां तव्हांखे पैसा बि मिलनि। हिते तव्हांखे मिनिमम मतिलबु 3000 वारी जॉब मिली वेंदी आहे, 3000 यूरो। इलाही पैसा हूंदा आहिनि, 10 लाख रुपया इलाही पैसा हूंदा आहिनि। तो मुंहिंजी तव्हांखे इहा सलाह आहे, तव्हां ऑस बिल्डिंग ते सोचो ऐं टाइम ज़ाया न कयो। पहिरें फुर्सत में जर्मन सिखो। जर्मनी हिते वेठी आहे, सिंध बि हिते वेठी हूंदी। तव्हां साल लॻायो, 1.5 साल लॻायो, तव्हांजी एज जेकॾहिं टाइम आहे, छो जो 18 साल खां पोइ शुरू थींदी आहे ऑस बिल्डिंग। जर्मन सिखो। B1 सर्टिफिकेट कोन्हे त पहिरियों B1 लाइ अटेम्प्ट कयो, B1 वठो, सुठो अप्लाई करणु शुरू करे ॾिनो। पोइ B1 खां पोइ B2 बि करे छॾियो त बहितर आहे। जेकॾहिं एतिरे जंहिं वक़्त में क्राइसिस थिए थो, तव्हांखे B2 करणु खपे। ठीकु आहे। बाक़ी कुझु सुवाल हुजे त पोइ ॿुधाइजो।